हिंगोजा मां ख़बर शामिल कयूं था। रसूलाबाद क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में ॿ ॼणा फौत थी विया। ट्रॉलर जी टक्कर में मोटरसाइकिल सवार ॿ ॼणा थरी ते फौत थी विया, जिन जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया। पुलिस ट्रॉलर खे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। हिंगोजा में हादसो पेश आयो आहे। रसूलाबाद क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में ॿ ॼणा फौत थी विया आहिनि। ट्रॉलर जी टक्कर में मोटरसाइकिल सवार ॿ ॼणा थरी ते फौत थी विया, जिन जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। हादसे जा वधीक तफ़सील वठूं था हिंगोजा मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल जब्बार चांग खां। अब्दुल जब्बार, छा तफ़सील आहिनि? रसूलाबाद क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर थी जो मोटरसाइकिल सवार ॿ ॼणा थड़ी ते फौत थी विया। इन्ही फौतनि जा लाश हिंगोजा अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। पुलिस मूजिब कराची खां सफ़र ईंदड़ ट्रॉलर जो ज़ोरदार टक्कर थी वियो आहे, जे सबब ॿ ॼणा थड़ी ते फौत थी विया आहिनि। पुलिस ट्रॉलर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ट्रॉलर ड्राइवर खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे। रोड हादसे जो को बि केस दाख़िल न आहे थी सघियो। ॿिन्ही फौतनि जा लाश हिंगोजा अस्पताल मुंतक़िल आहिनि। ॿिन्ही जी सुञाणप जिन मां हिकिड़े जी सुञाणप आसिफ उल बशीर जरवार ॿुधाई वई, जॾहिं त ॿिए फौती हिन वक़्त ताईं अञा ताईं सुञाणप न आहे थी सघी। अब्दुल जब्बार चांग, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।